डिगड़ी मां ख़बर ईंदड़ डिगड़ी भरिसां अंब मोरी स्टॉप ते ॻोठ जियो कलोई जे रहवासी कलोई ऐं मंगलार बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि त जहिड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा कुल 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मंगलार बिरादरी जा शबीर अली, रज़ा अली, आजिद अली, आमिर अली ऐं बाकिर शामिल आहिनि, जॾहिं त कलोई बिरादरी जा ज़ाहिद अली कलोई, अली मुराद, रेहान मोहम्मद, ज़मान ऐं शफ़ीक कलोई शामिल हुआ। ॿिन्ही धुरनि जे ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल डिगड़ी आंदो वियो, जिते डॉक्टरनि खेसि तबई इमदाद फराहम करण बाद ज़ख़्मी शबीर अली मंगलार खे हैदराबाद रेफर कयो वियो। धुरनि में जहिड़ो वधण जे ख़दशे सबबि SHO डिगड़ी आफ्ताब रिंद फौरी तौर ते पुलिस नफ़री सां पहुची जहिड़े ते ज़ाब्तो आंदो। आख़िर इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।